असांजे सिंध जो तमामु नाले वारो ही सुगड़ आहे मोहतरम उस्ताद ग़ुलाम क़ादिर भुट्टो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जा सभई साल ज़िंदगी जा सभई लम्हा लोक अदब खे ॾिना आहिनि ऐं उन लोक अदब जे हवाले सां असां पंहिंजे हिन तमामु झूने तमामु नाले वारे ॾाहे ॾातणी सुगड़ जी ॻाल्हि ॿोल ऐं उन सां कचहरी कयूं था। उस्ताद साईं अस्सलाम वालेकुम। मौजूद सलाम साईं, बढ़िया ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? शुक्र आहे साईं, ॿियो ख़ैरु आहे? अल्लाह साईं जो फज़ल महिरबानियूं। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? शुक्र आहे मालिक जो साईं, क्या हाल आहे? हा बसि अल्लाह पाक महिरबानी। बिल्कुलु अल्लाह पाक पियो हलाए। तव्हां सभ खां पहिरीं असांखे ॿुधायो त तव्हांजी पैदाइश कहिड़े सन में आहे? साईं 20 जनवरी 1930 में। 1930 में। किथे ॼाओ, कहिड़े ॻोठ में? हा, ममता साहब भुट्टे जे ॻोठ में, उनखे मीरपुर बि करे चवंदा आहिनि, पीर बख़्श भुट्टो बि चवंदा आहिनि। उहो रते दरे ऐं नवंदरे जे विच ते उहो ॻोठ आहे भुट्टन साहिबनि जो। उते मां ॼायोसि 20 जनवरी 1930 में। 20 जनवरी 1930 में। तव्हांजे बाबा साईं जो नालो? बाबा मोहम्मद उस्मान खान नालो उन जो साईं। बाबा साईं छा कंदा हुआ तव्हांजा? बाबा साईं असां पंहिंजा अॻियां वॾा बनियूं पंहिंजा कंदा हुआसीं। ज़मीदारी हिसाब सां बनी ॿारो पंहिंजो हुयो? बनी ॿारो टुकड़ा हुआ। या हार पोइ कंदा हुआ? न साईं, पंहिंजो हार पोइ बि थींदो, पर ज़मीन पंहिंजी बि टुकड़ा हुआ। तव्हांजी तइलीम केतिरी आहे? मां तालीम 3 दर्जा पढ़ियो आहियां। इहो किथे पढ़ियो? इहो मीरपुर में पढ़ियासीं, ममता साहब जे ॻोठु। चऊं दीनी तइलीम जे हिसाब सां क़ुरान शरीफ़ वग़ैरह? साईं हा, उहो बि कुझु पढ़ियोसीं। वरी पोइ नौकरनि जे रोलड़े में आयासीं बि, कुझु न कुझु पढ़ियोसीं। नमाज़ां पढ़ंदा हुआसीं, जेको अलाह उहो क़बूलु कंदो। हा ॿुधोसीं, उहो मालिक आहे बाक़ी। हा साईं। तव्हां हिन लोक अदब जे मैदान में कॾहिं खां कहिड़े सन खां आहियो? साईं मां 1942 में ॿोॾ आई। उन में पसगरदाईअ जे ॻोठनि जा माण्हू आया। पोइ असांजे शहर जे ॿाहिरां हिकिड़ो बंदि आहे अञा बि। पोइ अची उहे वेठा, चुधारियूं पाणी हो। पोइ शहर जा माण्हू काॾे वञूं निकिरूं। पोइ असांखे चंग वॼाईंदा, सुंदा वॼाईंदा, बोणींदा वॼाईंदा, बीना वॼाईंदा। वरी सुगड़ बि साईं ॾोरियूं गुजारतियूं ॼण राग विराग थियनि। पोइ असां बि छोकिरा ॻोठ जा काॾे वञूं। पोइ हुते उन्हनि वटि साईं स्कूली छोकिरा हुयासीं, उन वटि आयासीं। पोइ हुते वेठा हूंदा हुआसीं, सभु हुते ॿुधोसीं। हुनजी साईं मुहबत मां पोइ लॻी वियो पोइ सुगड़ाइप वारे। बाक़ाइदे तव्हां सुगड़ाइप जी सिखिया कंहिंखां वरिती? उहा बाक़ाइदे जेका मां वरिती सा साईं, पंहिंजो शेख हुयो मोहम्मद बख़्श नालो हो साईं। किथां जो? पीर ॻोठ जो। हे पीर ॻोठ आहे हिते नवंदर जे भरिसां। नदेरे जे भरिसां पीर ॻोठ। उहो बि हुते ॿोड़ी में हुयो। पोइ उहो बि हुते वेठो हूंदो। ॿिया तव्हांजा ॿिया सुहबती सुगड़ कहिड़ा अव्हां सां गॾु, जेके उन तव्हांजे उस्ताद खां लोक अदब जूं लातियूं सिखिया ऐं सुगड़ाइप जे मैदान में आया? उहो हीअं ॻाल्हि हुते हुयासीं। फैज़ मोहम्मद नालो हो साईं, शेर मोहम्मद नालो हो साईं, मां हुयुसि साईं। ऐं बसि इहे 3 ॼणा असां मीरपुर में उस्ताद सां गॾु हुयासीं। तव्हांजे उस्ताद खां जॾहिं तव्हां सुगड़ाइप जा गुर सिखिया त उन वक़्तु लोक अदब जूं कहिड़ियूं सिन्फ़ूं हुयूं, कहिड़ो फ़न हो जंहिं ते ख़ासि तौर ते तव्हां लोक अदब जे लातियुनि में पंहिंजो पाण मल्हायो ऐं सिखिया वरिती? हा साईं, उन्हनि में इहे लातियूं हुयूं त उन्हनि में हदीसूं साईं खे चवां। ॿियो उन सां गॾोगॾु ज़माने जूं गर्दशियूं अचणु वञणु, हर शयूं। पोइ उन में सभु घड़ माना सभु सुगड़ माना सभु घड़ करे पोइ उन में लोक अदब में पोइ सभु कुझु अची वञे थो। पोइ उतां पोइ उस्ताद वटि पिरायोसीं। पोइ त निकिरंदा रहियासीं। डोर बैत जेको आहे उहो उन्हनि वॾनि सुगड़नि वटि बि हुयो, उन पंहिंजे उस्ताद खां मां सिखियो? उस्ताद जा सिखियासीं साईं, पर पोइ पंहिंजो शौक़ु घणो उस्ताद जो बि हिकु ॿ हुयो, पर घणो ज़मानो आहे उहो हिन महिल मूंखे यादि नथो पए। बाक़ी पोइ उस्ताद साईं माशाअल्लाह तव्हां सॼी ज़िंदगी लोक अदब खे ॾिनी आहे, त डोर बैत जा जेके क़िस्म आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते डोर जा बैत लिखिया वञनि था? उहे डोर जा बैत आहिनि, हदीसनि में बि आहिनि, ॿाहिरि बि आहिनि साईं। हाणे जीअं ॾिसो मिसाल के हदीसां हलनि थियूं पियूं, सवा लखा वदियत आहे, इहे जेके उनजा मौजा थी विया आहिनि उन्हनि दरवेशनि जा या उन्हनि आर्फ़नि जा। त पोइ उन्हनि ते वरी ॻायो वॼायो जेको आहे सो उन्हनि ते ठाहे अचूं असां डोरियूं, वरी पोइ ॻोल्हियूं कयूं हे हो। अॼुकल्ह चवनि था त सुगड़नि वटि जेके डोर बैतनि जूं रवायतूं आहिनि उहे ज़ईफ़ आहिनि, कमज़ोर आहिनि, इहा केतिरे क़दुरु ॻाल्हि सही आहे? उहो साईं बिल्कुलु आहे। त इहो शौक़ु कोन्हे हर कंहिंखे, पंहिंजी नसा नथी लॻी पई आहे। ॿियो क़दुरु कोन्हे साईं, ॿुधो आहे, क़दुरु सफ़ा कोन्हे को।
जेकॾहिं तव्हां हिकिड़ो मिसाल तव्हांजी दिलि चाहियूं तव्हां सुगड़ परे परे खां घुरायो था उहे अचनि बि उते मगर तव्हां सां वरी पोइ उहे गवर्नमेंट वारे असांजी भाङे वारा जेके लोक अदब जा जेके ऑफिसर आहिनि उहे वेझा ई न ईंदा हुआ पोइ ईअं पोइ भिटकंदा था उतां पोइ न मूं अर्ज़ु पे कयो त ॾोर बैत जेको असांजा सुगड़ ठाहिनि था हा उन में जेके रवायतूं किसा वाक़िया बयानु कनि था हा असांजा मौजूदा दौर जा अदीब चवनि था त उहो ॾोर बैत सुगड़नि जा जेके आहिनि से ज़ईफ़ ऐं कचिन ग़लति रवायतुनि ते आहिनि इन बाबति तव्हां छा चवंदव? ईअं त कॾहिं बि न थी सघंदो असां सां को उलमा ॻाल्हाए न साईं कोई अहिड़ो असां सां पढ़ियलु ॻाल्हाए अहिड़ो को अदीब हुजे उहो असां सां ॻाल्हाए बाक़ी जंग जे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर पवंदी यानी तव्हांजा जेके ॾोर बैत आहिनि उहे हक़ीक़ी ऐं सही सभु रवायतुनि ते आहिनि। बिल्कुलु आहिनि साईं उन जिते जो असां हलूं साईं कंहिं ॻोठ में किथे थिए त उते आलम बि ईंदा आहिनि मुला मौलवी बि अचनि कोई ईअं त न आहे हेतिरा बि ॻोठ आहिनि वॾा ॻोठ बि आहिनि पोइ उहे वॾा मौजूदु माण्हू बि अची विया आहिनि पोइ बाक़ाइदे असांजूं हदीसूं शरीयत मुताबिक़ हलनि वरीयत में हलनि साईं सवा रख में हलनि साईं ईअं ज़माने जे गर्दिशनि ते हलनि साईं पोइ सुगड़ जो थियो पोइ सौ घर में हलियो हुयो न साईं पोइ इहो सभु कुझु उन में असां पंहिंजा कम कयासीं फुल कयासीं भोग चर्चा पर असुर जेको रवायतूं आहिनि उहे आहिनि शरीयतूं आहिनि सभु आहिनि साईं ऐं गुजारत जे हवाले सां छा था चओ? गुजारत जा केतिरा क़िस्म आहिनि? पोइ साईं उहे 3-4 क़िस्म आहिनि साईं ॾिठ जी गुज़ारत आहे साईं ॿियो दुरा हुआ साईं ॿियो वरी साईं के चवां सुर वारी आहे बेसुरियूं आहिनि 5-7 सुर आहिनि उन्हनि जा साईं। अच्छा उन में गुजारतूं ॾिनियूं वञनि थियूं। तव्हांजे दौर में ॾोर बैत जो वॾो सुगड़ कहिड़ो हो शुरूआती दौर में जॾहिं तव्हां लोक अदब जे मैदान में आया? हा असांजो बसि इहो उस्ताद इहो ई हिन तरह में इहो ई हुयो पोइ इनशाला उस्ताद जूं महिरबानी थी वयूं मालिक जूं ऐं ॿियो उस्ताद जी दुआ थी वई पोइ साईं पंहिंजो सुर वधंदो हुयो असां ॿई ॿाहिरि वधंदा हुयासीं मान हिते अचे 59 में अचे यको बाक़ी हुते हुयुसि। तव्हांजो ॿियो कहिड़ो भाउ हो तव्हां सां गॾु? शेर मोहम्मद नालो हो साईं। तव्हांजो सॻो भाउ हा हो? उहो बि सुगड़ हुयो? हा उहो पोइ मीरपुर में मीरपुर हितां 3-4 कोर थींदी पोइ वरी असां हिते वरी लॻी वियासीं हिते नौकिरी जो मिली वई त पोइ काॾी ॿियनि तव्हांखे नौकिरी कहिड़े दौर ऐं कहिड़े हिन में डिपार्टमेंट में? 70 में साईं साईं नौकिरी असांखे मिली। छा में कहिड़े खाते में? उहो साईं वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन माना जंगलात जो हिफ़ाज़त जे लाइ जंहिंमें जानवर ऐं इहे हूंदा आहिनि त बेवाजिबी न थिए या ईअं पोइ उन्हनि में असां वियासीं हुनखे वाइल्ड प्रोमिशन करे इहो चवंदा आहिनि साईं शिकार खातो असां सिंधीअ में चऊं साईं। सही। हा पोइ उन में साईं असां हलियासीं उन मां तव्हां कॾहिं रिटायर कयो? हा 85-86 में साईं। 85-86 में? 57 में मां बीठो हुउमि पोइ 85-86 में मां रिटायर। तव्हांजे दौर जा सिंध जा तमामु वॾा सुगड़ जेके आहिनि वॾा नाले वारा ख़ासि तौर ते ज़िलो लाड़काणो आहे उन ज़िले लाड़काणे जे अंदरि तव्हांजे नज़र में वॾा सुगड़ महान सुगड़ कहिड़ा आहिनि? इहा ॻाल्हि आहे न साईं त असांजे दौर में जंहिंमहिल हिते आयासीं हिते एॾी माण्हुनि में शौर न हो पोइ हिकिड़ो ॿाहिरि वारो माण्हू अचे जो हरू भरू बि चवंदासीं न सलाम वालेकुम भाऊ त उहो हरी वाइड़ो चवंदा वालेकुम सलाम त काका ख़ुशि आहियां चई हा दा ॿिया सभु खेर लॻा पिया आहिनि भला साईं अहवाल कयो चई पुटु मां कोड़नि में वेठो आहियां दरियाऊं पार सो मखाणो खणी आयुमि मार जो इहो कटी काटारो वठां काका ॻाल्हि कर न चई बाबा ॻाल्हि त कयां थो काका काका ॾोर का गुज़ार त को हुन रुकोस ॾस कुझु त ॿुधाए न अड़े अबा इहे असांजे ॻोठ में हलंदा आहिनि पर ॿिए दफ़े आणींदुमि ॿिए दफ़े ईअं पोइ ज़ोर ज़ोर सां पोइ इश्क खे वधाईंदासीं पोइ हिते जेके नंढा वॾा जिते वियूं कयूं पिया एॾो शहर त पोइ बि न हो न लाड़काणो न रतजहिड़ो न बाडर ई न छा। तमामु सिंध जा जेके वॾा नाला रहिया आहिनि उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी मोहम्मद सूमर गाहो आहे अब्दुरहमान महेसर आहे हाजी फ़कीर महेसर आहे बीड़ो फ़कीर कुंभार आहे उन्हनि मां कहिड़नि सुगड़नि सां तव्हांजो कचहरी थियो? सभिनी सां साईं इन्हनि सभिनी सां बाक़ी हाणे मोहम्मद पंहिंजो जेको आहे सो मोहम्मद मलूक त मुंहिंजो शागिर्द आहे न साईं। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी तव्हांजो शागिर्द आहे? साईं बाडर जे भरिसां हिन पासे रहूं कलोड़नि जो। उन तव्हांजी शागिर्दी किथे ऐं कहिड़े हंध ते वरिती ऐं उनखे तव्हां कहिड़े लोक अदब जे हवाले सां सिखिया ॾिनी? उनखे साईं असां गुॾ करे सरबी आहे बुघे साहिबु जी गुॾ करे सरबी आहे उते नालो हा नई गुॾ जेका आहे पंहिंजो लाड़काणे आरिजन जे भरिसां इहा साईं आरिजन जे भरिसां हिते पोइ इहे वॾा वॾा ॻोठ आहिनि हिते जो नौकिरी मुंहिंजी थी वई त पोइ हिते हला लाड़ो थिए पियो पोइ मोहम्मद मलूक बि उते सुरी आयो ॿुधो साईं सुरी आयो पोइ असांजे असांखे लॻो पोइ बाडर ताईं हेॾे नई गुॾ में उन वक़्तु कहिड़ो सरदार हो या कंहिंजी औताक़ ते तव्हांजी? मोहम्मद मूसा ख़ान जी हुई घणी बश ख़ान जी हुई वॾा वॾा ज़मीनदार हुआ
उन वटि हलंदा हुआसीं, होॾां गोॾा होॾां नई गोॾा पुराणी गोॾा इहे जेके बि ॻोठ आहिनि इन्हनि में। पर मां त हाणे हुते जमादार हूंदो उस्ताद कहिजो साईं, पोइ कंहिं महिल जो हिते रहियुमि मां, वरी ॿ रातियूं हुते रहियुमि, हलंदा रहियासीं झंगलनि में, जिते राति आई पोइ हुते बि उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी तव्हां खां लोक अदब जूं कहिड़ियूं सिन्फ़ूं सिखियूं ऐं उनजी कीअं तरबियत कई? हा साईं, ॾिसो हे मोहम्मद मलूक पग थो ॿधे साईं। हा हा, मोहम्मद मलूक पग थो ॿधे साईं। हा दोस्तो, उस्ताद ग़ुलाम क़ादिर जेको ज़िक्र करे रहियो आहे, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी ऐं सिंध जो तमामु नाले वारो सुघड़ उहो ई उस्ताद ग़ुलाम क़ादिर खे जेको आहे सो पग, उस्ताद जी छाजी पग तव्हांखे बदिराई वई हुई? हे साईं सुघड़ आहे, सभु सुघड़ कठा थियासीं, उन्हनि में चूंड करे ऐं वॾे परे परे जा सुघड़ हुयासीं, उन्हनि में मूंखे चूंडे हिननि साईं खयों पंहिंजे हिन भाङे जो। अच्छा, तव्हांखे तंज़ीम में खयूं या उस्ताद सुघड़ करे खयूं? साईं उस्ताद सुघड़ बि करे खयूं, तंज़ीम में बि कयूं साईं, को घटि ॻाल्हि न, उहो टाइम अहिड़ो हो जेको हीअ कहिड़े दौर जी ही तव्हांजी तस्वीर आहे यादगार? 57 जी आहे। 1957 में? हा, माना उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी उहा हा बाबा सभु लाड़काणे में ज़िले में असां खैरपुर साईं ज़िलो, जेकाबाद ज़िलो, दादू ज़िलो, लाड़काणो ज़िलो, इहे जेके पाण में ज़िला हुया, शिकारपुर साईं, शिकारपुर हुई, इहे कुल सुघड़ साईं लाड़काणे में कठा अचे थियासीं। वॾा 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 जेके सुघड़ हुयासीं कुल पाण में जे कठा थियासीं। पोइ कुझु नाला ॿुधायो सुघड़नि जा जेके सुघड़ हुते कठा थिया हुआ? नाला त साईं साईं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी त ही तस्वीर असांजे साम्हूं आहे। हा साईं, ऐं हुन में हाजी फ़कीर नारे जो हुयो, हाजी फ़कीर, अब्दुर्रहमान महेसर, अब्दुर्रहमान महेसर साईं, उहो त दोस्त हो मुंहिंजो, ऐं मोहम्मद सैफल भट्टी, उहो बि साईं उहो बि हुयो, बहार अली बहार बुरड़ो, बहार बुरड़ो बि साईं हा, एॾो हुनजे भरिसां ठुल जे भरिसां मुबारकपुर खां परियां मीरपुर बुरड़े में। बुरड़े में साईं, अच्छा, उहे बि हिन में हुया? हा, उन में ॿ टे ॿिया बि हुया सुघड़। सभिनी सुघड़नि तव्हांखे ही जेका पग बदिराई, उहा ज़िले जी बदिराई, सिंध जी बदिराई हुई या सभिनी? इहा जेका मूंखे ॿधाई वई न साईं, जी, उहा उन महिल मूंखे हिन साइड जी हाणे का जीअं मिसाल उत्तरादी आहियूं, ॿिया वरी साईं खे चवां लाड़ी आहिनि, लाड़ी आहिनि, अहिड़ीअ तरह सां मूंखे पंहिंजे उत्तरादनि वारी सभु जेके हुया ॿाहिरियां बि, उन्हनि बि मूंखे हाजी महेसर वारा जेके रहंदा हुआसीं त खैरपुर में पिया। बीड़े फ़कीर कुंभार सां तव्हांजी कचहरी थी? वॾी कचहरी थी साईं। उनखे तव्हां कीअं ॾिठो? बीड़ो फ़कीर कुंभार कहिड़े फ़न जो माहिर सुघड़ हो? साईं सभु फ़न ॼाणंदा आहिनि, पोइ जेको जेको फ़न हले पियो, पोइ ईअं त कोन भई ख़बर पइजी सघे। पोइ वॾा वॾा जेके मेला थींदा उन्हनि जाइनि ते बीहंदा हुआसीं, मुहबतां हूंदियूं। डॉक्टर नबी बख्श खान बलोच खे अव्हां कीअं ॾिठो लोक अदब जे हवाले सां? उहो साईं ॾाढो वीचारी महिनत कई, ॾाढो मथो ऐं ॾाढी कोशिशूं कयईं, भरियूं कयईं साईं, को भोग न आहे, उहो पंहिंजो पाण हो साईं। ऐं डॉक्टर अब्दुल करीम संदीले सां तव्हांजी कचहरी थी लोक अदब जे मौक़िक़ सां? हा, थोरी थकी थी साईं, हिकु ॿ दफ़ो मुलाक़ात हुन सां ओचितो थी वई, बाक़ी हिन सां ऐं जलाल भुट्टो जंहिंजो डॉक्टर संदीले तमामु घणो ज़िक्र कयो आहे, इन लाड़काणे शहर जो ई सुघड़ हो, उन सां तव्हांजी का कचहरी? उहो साईं अॻ में गुज़ारे, हुन सां कचहरी त कान थी। उहो तव्हां खां अॻ में गुज़ारे वियो आहे? हा हा साईं, तव्हांजे दौर खां जलाल भुट्टो माना अॻ में गुज़ारे वियो आहे, तव्हांजी उन सां कचहरी न रही? न रही। अच्छा, त हाणे इन सिलसिले में हींअर जेको लोक अदब जो रंग आहे, तव्हां छा था सम्झो त हिन दौर जे अंदरि उहो ॾोर, उहे गुज़ारतूं, हुनर पहाका पिरोलियूं कहिड़े इलाइक़े में सुघड़ाइप रही आहे ऐं किथे उहो सुघड़ाइप जो फ़न जारी आहे? साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त मुंहिंजी एज बि आहे जेका ॿुधाईमांव त 87 88 साल उमिरि आहे। मां 85 86 में पेंशन ते आयुसि, पोइ हलंदे हलंदे पोइ नाचाक थी पियुसि, पोइ निकिरी न पियो सघां अंदरि ॿाहिरि हेॾे होॾे। बाक़ी जेके बि इहे ज़िला हीअं साइड में आहिनि, जीअं साईं पंहिंजो रोडी आहे, परियों साईं खे चवां खैरपुर आहे, हेॾो शिकारपुर आहे, होॾो इहो सॼो जेको मुल्क आहे न साईं, इहो सॼो मुल्क ईअं मूंखे भाईंदो हो, जीअं छा असां बि उनखे ईअं भाईंदासीं। मुहबतां सिक कुर्ब इहे हेॾा हुया, अॼु त हूंदा ई लॻी पई आहे न साईं। कचहरियुनि जे हवाले सां उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी तव्हांजो शागिर्दु हो, ऐं उन सां गॾोगॾु ॿियनि कुझु शागिर्दनि जा पंहिंजा नाला ॿुधायो। ॿियनि शागिर्दनि जा? जी,
साईं खोड़ ॿुधायां साईं जानकारी चमन जत ॿुधो हितां त न नी साईं ऐं नंगर पार करो साईं तुंहिंजो लस ॿेलो इहे जो मां रहम ते बि ॻोठनि में शागिर्द आहे मुंहिंजा हिते त खणी 50-60 शागिर्द थींदो हिते कहिड़े इलाइक़े में 50-60 शागिर्द आहे तव्हांजो? लाड़काणे में। लाड़काणे ज़िले में उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी ऐं उनजे जोड़ जा ॿिया कुझु नाला ॿुधायो जंहिं तव्हां खां लोक अदब जूं सिन्फ़ूं सिखियूं हुजनि। साईं उहो कहिड़ा नाला वक़्त ते भई छोकिरा मुंहिंजा हूंदा आहिनि न साईं इहे छोकिरा पोटा त उहे सॾु कंदो आहियां हिकिड़े नालो ॿिए जो खणंदो आहियां हिन महिल दिमाग़ु कमु नथो करे मुंहिंजा साईं 87-88 उमिरि एज आहे न साईं। सही था चओ। हा त हाणे उन हिन वक़्तु तव्हां छा था भायो त तव्हांजो लोक अदब जे फ़न ते कहिड़े कहिड़े मौज़ूअ ते फ़न लिखियलु आहे? तव्हांजो पंहिंजो ज़ाती फ़न जेको आहे उहो तक़रीबन घणा बैत थींदा, घणो मवादु थींदो? साईं हिकिड़ो इहो ॻाल्हि हुई त जेॾी महिल 1942 वठी 47 ते चोट ते वञी चढ़ियमि उन खां बाद में हलंदो रहियसि पोइ 80-82-83 ताईं पोइ कई शागिर्द जंहिं ज़िले में वञा 5-4 छो त नौकिरी अहिड़ी हुई मूंखे जो 5 महीना हुन तालुके में हुन ज़िले में पोइ साईं उहो चवनि की वरी सेखारियां वरी उहो पाण वरी सिखनि वरी उहो ॿुधाइनि। हाणे मां कहिड़ा हे मुंहिंजा पोटा आहिनि कहिड़ा सां हयाती आहिनि जे हूंदो हिकिड़े में कमु त सॼो वरी टे खे कंदा अला उहो वेठो कंदुमि साईं दिमाग़ जो उहो कमु नथो करे सारा। मौला बख़्शीदी हा तव्हांजो शागिर्द आहे सखी सुगड़ा, बिल्कुलु उनजे हवाले सां तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? उनखे लोक अदब जे हवाले सां तव्हां केतिरो तयारु कयो आहे, कहिड़ो अदब सेखारियो आहे ऐं उनजे इन फ़नी हिसाब सां छा चवंदव? साईं असां उहो चवंदासीं त अहिड़ा बख़्तावर सुगड़ अॼु आहिनि कोन हूंदा बि पर किथे बि हूंदा उन वरी जाखोड़ कई आहे पर अफ़सोस आहे जो हुन सां कंहिं बि न हमदर्दी कई न कंहिं सुगड़ कई न कंहिं वरी कंहिं ऑफिसर कई न वरी कंहिं नंढे वॾे कई इहा त तव्हांखे बि सुगड़नि उनखे हेॾो हिन वक़्तु एज़ाज़ ॾिनो आहे, गुलाब जे गुलनि में सुगड़ तंज़ीम उनखे तोरियो आहे। साईं तोरियो आहे पर गुलाब जा गुल बि अञा ॻोरा आहिनि अञा हिकिड़ो आहे। हा यकीनन हिन जूं हिकिड़ियूं पंहिंजूं महिनतूं आहिनि। हिन जो किताबु जेको छपियो आहे उहो तव्हांजी रहनुमाई में छपियो आहे। तव्हां हिन वक़्तु कहिड़ो पैगाम ॾींदो त हिन वक़्तु सुगड़ाइप खे कीअं वधाइजे, कीअं बचाइजे ऐं सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सुगड़ाइप जो कहिड़ो क़दम आहे? ॻाल्हि आहे सिंधी ॿोली त आहे पर ॻाल्हि इहा आहे त जेके वॾा आहिनि जेके हे आहिनि एॾे कंहिंजो ध्यानु कोन्हे को ॾाढो कढ हलूं था दर पर को ॿुधे ई कोन थो पियो पोइ हर को चुप कयूं बीठो आहे बाक़ी अंदरि त घणा ई टपा थो ॾिए न को आहे सरकारी ऑफिसर आहे न को साईं खे चवां को हर कंहिंखे अॼु नफ़सा नफ़सी लॻी पई आहे साईं नफ़सा नफ़सी लॻी पई आहे। हाणे छो त जॾहिं खां वठी केटी निकिती नी साईं रेडियो पोइ निकितो साईं कल्ह निकितो रेडियो पोइ रेडियो ते आयासीं वरी साईं टेलीविज़न ते आयासीं वरी जो इहा केटीएन निकिती नी बसि आहे ॿ टपड़ ई पूरा। अच्छा हिन टेलीविज़न केटीएन निकिरण सां कीअं टपड़ पूरा छा थियो? साईं बाज़ारि उहा उते था वञनि पिया न साईं हूअं असांखे हैदराबाद घुराईंदा रेडियो स्टेशन ते टेलीविज़न ते कराची में सभिनी सुगड़नि खे नंबर वारा घुराईंदा वेंदा हुआसीं जा रेडियो स्टेशन ते किथे किथे जेको आहे सो तव्हां फ़न पेश कयो कहिड़ियुनि कहिड़ियुनि स्टेशन ते? मां हैदराबाद बि कयो साईं हिकु ॿ पोयों खेरपुर में बि पोइ वरी असां वटि जेकी डिवीज़न खेरपुर में PTV ते तव्हां पहिरियों प्रोग्राम कहिड़े दौर खां कहिड़े सन खां वठी करे साईं सालिमन शाह सां गॾु कयो? सालिमन शाह सां हाणे बाबा इहो जॾहिं मां नंगर पार करे रहियमि त कहिड़ो कहिड़ो सन कीअं चवां मां छा ॿुधायां इहो मूंखे हिन महिल मुंहिंजो दिमाग़ु नथो कमु करे पोड़ो आहियां। इन दौर में तव्हां जॾहिं PTV ते वियो त PTV ते पहिरियां सुगड़ कहिड़ा हुआ? उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी वारा या उन खां अञा अॻियां दौर जा? न साईं अञा अॻियां दौर जा मोहम्मद मलूक पोइ थोरो पोइ उन खां ॿिया वॾा सुगड़ हुआसीं। बख़्शे शर सां तव्हांजी कचहरी थी या मोहम्मद सूमर गाहो? हा मोहम्मद सूमर गाहो बख़्शो शर साईं पर नाला मूंखे ॿुधाईंदुमि पोटा आहिनि मुंहिंजा पुट मूंखे हिकु सर कोन नालो टे जो खणंदुमि। भला हिन वक़्तु तव्हां पंहिंजो आख़िरी सुगड़नि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? तव्हांजो औलाद घणो आहे? हा गंज आहिनि साईं 2 पुट अथनि 2 फर्ज़ंद आहिनि तव्हांजा। न्याणियुनि जो तइदादु घणो आहे? हा न्याणियुनि जो तइदादु तव्हांखे भेण ॿुधायो 4 तइदादु आहे। भला तव्हांजे पोयरनि मंझां को सुगड़ थियो?
न पोयां कोशिशि कनि था, सभु ॼाणनि था, पर उन्हनि खे इहो चओ बाबा अॼु उहो वक़्तु कोन्हे, अॼु तव्हां पंहिंजी जिन छॾाए हर को पंहिंजी तालीम में लॻो पिया। तव्हां झलियो अथनि, माना सिखिया न ॾिनी अथनि त सुगड़ थियनि? न साईं न, अॼु क़दुरु ई कोन्हे को साईं, न क़दुरु तव्हांजा पोयां कनि नथा पुट पोटरा, या तव्हां उन्हनि खे सेखारियो ई नथा सुगड़ाइप? नथा सेखारियूं जो असांजो कंहिं ॿिए हंधि बि क़दुरु कोन्हे को। जॾहिं ॿुधायोमांव त उहा आई साईं खे चवां या खेतियुनि वारा पाण हलंदा था वचनि पिया, सुगड़नि जो को पंहिंजो वेझो कोन्हे, त पोइ छा करणु घुरिजे। तंहिंजे करे हिन खे चयो त बाबा पढ़ो, अॼु वक़्तु को ॿियो आहे, अॼु वक़्तु ॿियो आहे, हर कंहिंखे नफ़्सा नफ़्सी लॻी पई आहे। सही। हाणे आख़िरी पैगाम सिंध वासियुनि जे लाइ तव्हां कहिड़ो ॾींदो, लोक अदब जे हवाले सां, सुगड़ाइप जे हवाले सां? ऐं असां जूं कचहरियूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वियूं आहिनि, ओताकूं ख़तमु थी वियूं आहिनि, त उहे ओताकूं आबाद कजनि, कचहरियूं आबाद कजनि या न कजनि? सुगड़ाइप खे कीअं वधाइजे? साईं थी न सघंदो, ॿुधी न, असां वॾी कोशिशि कंदासीं, चाहे छा बि खणी वरी असां त उहे त कजनि साईं। ॿुधो साईं, उहे त कजनि साईं। जीअं तव्हां बि आया हलंदा था रहियो त पोइ जीअं जीअं पोइ डर, जीअं पोइ त जीअं पोइ हिकिड़े अंबड़ा वरितो ॾांदो, पोइ ऐट ते वांदा ॾांदा, पोइ खैरपुर मां वठी आयो साईं, वठी आयो हिते साईं। हा, हुनखे पुछे बाबा ॾांद आहे, चई ढुकाए ॾे, चई हा ढुकाए वठे, पोइ मां मोटाए न वठंदोमांसि। हुन साईं ढुकायो, हलियो हलियो, पोइ पुछेसि पियो भला कर ख़बर पोइ, चई साईं जीअं पोइ त जीअं पोइ। हिन चयो त जीअं पोइ त जीअं पोइ, माना त भई ठीकु आहे, त छोड़ियूं हलियो आयो, ॻोठु आयो, अचे साईं चालू कयईंसि, हलियो थोरो बीहजी, वरी लकुणु हयईंसि, नओं आहे, वरी 5-6 ॼाड़ा गुज़रिया त टपड़ स्टेशन ते हिन ॻोठे ज़मीनदार खे दाण ॾिनी त साईं मां खैरपुर मां दॿो वठी आयो आहियां, सो उहो वैच में अहिड़ो वहे कोन थो, मालिक सां ॻाल्हि कयुमि, हुन इहा ॻाल्हि ॿुधायो, मां वठी वियो आहियां। पोइ उहो चेयरमैन हुयो साईं ॻोठ जो, उहो साईं चेयरमैन हुयो, ॻोठ जो उहो चेयरमैन हुयो। हिनखे साईं खे चवां ख़त लिखियईं त तव्हां मां वटां थी वञो। पोइ उहो साईं होॾो खैरपुर मां आयो, अची हिन सां मिलियो चेयरमैन सां, पोइ चेयरमैन साहिबु पुछियसि बाबा ही ॾांद, चई साईं ॾांद मां खां वठे पियो, चयोमांसि बाबा तूं पंहिंजी अखियुनि सां ढुकाए हली, तूं वाह आहे ॾिस। पोइ हिन साईं वाह आयो गपल महिल, चवंदा कर ख़बर पोइ, चयोमांसि पुट जीअं पोइ त पोइ साईं, हाणे जीअं पोइ त पोइ माण्हू थकिबो, जीअं पोइ त पोइ कुराड़ो थींदो, त ईअं चयोसीं? चई हा साईं। चई हा ईअं चयईं? चई हा। त चई भई ॿियो छा चयो? साईं जीअं पोइ आहे त जीअं पोइ आहे नी, उहो जो मज़ो आहे कोन, हर कंहिंखे नसा नसी लॻी पई आहे। ॾिसो पाण था कंहिं बि खाते वारा कम हलनि था, ॾिसो उहे वॾा ऑफिसर, उहे वज़ीर, उहे उनजे मथां केस नसा नसी आहे न साईं। अलाह बि मिसकीन यतीम वासीरा, हे वरी थुलऊं बूंडऊं वॾेरा, ॿुधी साईं, त इहे कम लॻा पिया आहिनि साईं, मथो न आहे। महिरबानी तव्हांजी दोस्तो। उस्ताद जेका पंहिंजो बैत जेको ठाहियो हुअव, त जेके खणी वेहे टपड़, उहे काका के साईं लोक अदब जे लातिन मां असांखे हिकु ॿ पंहिंजी शाइरीअ मां जेका शइ यादि हुजे ॿुधायो। स्टेशन ते उहे काका के काॾे चयूं, उहे कंहिं मोॾे मुंहिंजो जानब आहे जाॾे, चई पोइ कमु कीअं थींदो? चई तव्हां बि हलो ताॾे त लन गम गुलाम कादुर चई। वाह, बैत आहे साईं। हा इहो बैत आहे साईं, बैत आहे हाजी सॼो। डोर बैत जी मुराद छा ते आहे इहो साईं? साईं वरी पढ़ो ऐं हुनजी मुराद ॿुधायो असांखे वज़ाहत करे। हा हलंदी आहे बाबा, जेको चए माना ज़ाल खे चवे पियो मारी। हा अॼु मां ॿिए पासे सम्झां, हितां जा जानवर विया आहिनि, खपी ईद जो ॾींहुं आहे, जेको सो शिकार करे चाहे जो हुते सभु ॼारियूं ॿारियूं खणी वियो उते जो वियो साईं, वञी हयईं उहे दाम साईं, वरिती तव्हां थोरो मां बि पासो ॼाण नओं आयो आहियां, हिन जो पासो न दॿा निंड वठी वियसि, निंड जो हिनखे वठी वई, तॾहिं ख़बर पई तड़को अची उभरियो, अड़े हिन हे छा आहे, वञी जो ॾिसे बाबा उहा ॻारीअ में उहा फाथी आहे हरणी, उन हरणी ॻारीअ में फाथी आहे, उन में रसियूं छाकाणि लॻियूं पियूं आहिनि। चवंदो आहे हिन में कॾहिं बि हीअं न थियो आहे, हे छा थियो, हेॾो फिराए हा त मुराद कयां, पोइ इहो साईं दिमाग़ नथो कमु करे। ही दोस्तो मौला बख़्शीदी सुगड़ आहे ऐं उस्ताद ग़ुलाम क़ादिर जो तमामु भलोड़ शागिर्द आहे। उन जी मौजूदगी में अदा साईं तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। एजाज़ अली नालो आहे साईं जा। तव्हां छा थियो? उस्ताद ग़ुलाम क़ादिर जो पुटु आहियां। छा कंदा आहियो पाण? मां हाणे PTCL खां रिटायरमेंट मुंहिंजी आहे।
ही नंढड़ो बेॾां बीठो आहे। अदा तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। सनावदा भटो में साईं तव्हांजो छा थियो उस्ताद गुलाम क़ादिर? मुंहिंजो दादो आहे तव्हांजो ॾाॾो आहे। तव्हां कंहिंजा फ़र्ज़ंद आहियो? एजाज़ अली। एजाज़ अली। दोस्तो अवां ॾिठो त अदो मौला बख़्श उन जी मौजूदगी में असांजी अॼु यादगार कचहरी थी आहे सिंध जे तमामु ॾाहे ऐं सिंध जे सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे बि उस्ताद। हाणे ॾिसणो इहो आहे त उस्ताद ग़ुलाम क़ादिर मौजूदु आहे ऐं उनजी संदसि ज़ाती ज़िंदगीअ में उन सां असां कचहरी कई आहे ऐं उन दावा कई आहे त उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सिंध जो जेको नाले वारो सुगड़ो उहो जेको आहे सो मुंहिंजो शागिर्दु आहे ऐं लोक अदब जूं लातियूं उस्ताद साईं किताबनि में त अचे थो उस्ताद मोहम्मद मलूक जे लाइ त उहो उस्ताद मोहम्मद मुरीद ज़ोहराणी खां लोक अदब जूं लातियूं सिखियो हो। ज़ोरानी काथे साईं ॿुधाए मामा हक़ीक़त कई मामा त हे ॾाढो सिकी लॻो माण्हू हो। पोइ हलंदे हलंदे ओसाका वारो हो। पोइ हुते हर माण्हू अचनि पिया। पोइ चोर बि हिकिड़ो दफ़ो हिन कमानी खाई आहे। हा भले 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 ॿुधायो। न न न इहो किसान ॿुधंदे जी उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी पहिरीं ज़िंदगी मां ख़ुदि उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो शागिर्दु आहियां ऐं मां उन जी ज़िंदगी खां वाक़िफ़ु आहियां। हा त उन सिलसिले में हा ही कुझु तस्वीरूं आहिनि असांजे उस्ताद साईं जो जे ज़िंदगीअ जूं यादगार तस्वीरूं आहिनि जेके तव्हां एतिरो चओ न हिकिड़ो उस्ताद हूंदो आहे उनजा शागिर्द हूंदा आहिनि के डीसी थी वेंदा आहिनि के कमिश्नर थी वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ सुगड़नि सां ही उस्ताद मोहम्मद मलूक ग़ुलाम क़ादिर असांजे पंहिंजे नाले वारो थी वियो। इन में मां बि आहियां। ॿी संदसि दस्तार बंदी जेका सिंध जे सुगड़नि जे हवाले सां सुगड़ाइप जे सरवाणीअ जी उन जी थी आहे ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी संदसि खे दस्तार जो जेको आहे सो वर ॾेई रहियो आहे लाड़काणे शहर में ऐं सिंध जो तमामु नाले वारो सुगड़ मोहम्मद लुकमान खोखर बि उन मौक़े ते मौजूदु आहे।